नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडोग़लम हैदर में ख़बर ॾींदा हलूं त टिंडोग़लम हैदर ڀرسان ढोڪيا वाह बस स्टैंड हैदराबादबदين रोड ते तेज़ रफ्तार मोटरसाइकिल अचानक स्लिप थियण सबब मियाण वासी मोटरसाइकिल सवार खमीसो डंगणो संदुस ज़ाल मरियम ऐं मासूम नींगर सुल्तान सख्त ज़ख़्मी थी पिया। इतला ते हद जे मतियारो पुलिस हादसे वारी हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे टिंडोग़लम हैदर सरकारी अस्पताल पहुचायो, जितां ज़ख़्मी खमीसो डंगणो खे गणती जोगी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो। ॿिए पासे फतेह खान बस स्टॉप हैदराबादबदीन रोड ते तेज़ रफ्तार कार चिंची रक्षा खे बचाईंदे ऊनी खाई में किरी पई, जंहिं जे नतीजे में कार में सवार पुलिस एहलकार नादिर ख़ासकेली सख्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तलहा रूरल हेल्थ सेंटर में तबे इमदाद ॾियण बाद डॉक्टरनि पारां बदीन सिविल अस्पताल रवानो कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।